सब खां पहिरियां आयल मोज़िज़ महिमान ऐं असांजो चेयरमैन डॉक्टर तालिब हुसैन राजपत ऐं जेके असांजा सभई उहिदेदार ह्यूमन राइट्स जा ऐं टेस्ट में वेहंदड़ शागिर्द सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। क़ीमती टाइम कढी करे हिन टेस्ट में सभु आया। मां ही जेको असांजो ह्यूमन राइट्स जो डिवीज़न हैदराबाद में असां लैपटॉप स्कीम जो प्रोग्राम रखियोसीं, ॿारनि खे स्टूडेंट खे शागिर्दनि जे लाइ रखियोसीं त ताकि शागिर्द दिलचस्पी ॾेखारीनि, पंहिंजो फॉर्म भरनि ऐं टेस्ट में वेहण लाइ तयारी कनि। असांजो मक़सदु इहो आहे त असां हर शागिर्द एतिरो होशियार थिए जो दुनिया जी कहिड़ी बि टेस्ट ॾिए त उन में पंहिंजो भरपूर तरीक़े सां पास थियनि। हिन टेस्ट में वेहंदड़ शागिर्द चाहे जेतिरा बि आहिनि, पर उन्हनि में जेके पास थींदा उन्हनि खे वरी प्रोग्राम करे लैपटॉप ॾिनो वेंदो ऐं असां पंहिंजे हथनि सां ॾींदासीं। ऐं जेके शागिर्द रहिजी विया पास थियण खां, उहे न घबराइनि, उहे वरी ॿीहर तयारी कनि, ॿीहर टेस्ट कनि, ॿीहर टेस्ट जी तयारी कनि त ताकि असां उन्हनि खां ॿीहर टेस्ट वठी उन्हनि खे वरी ॿीहर लैपटॉप मुफ़्त में ॾींदासीं। असांजो मक़सदु इहो आहे त असांजा ॿार पढ़ाईअ जे तरफ़ दिलि लॻाइनि ऐं सुठे तरीक़े सां पढ़नि, यादि कनि त ताकि बिना किताब जे सवालनि जा जवाब आसानीअ सां टिक करे सघनि, लिखी सघनि। असांजा मुस्तक़बिल आहियो अमी, जेकॾहिं पेपर में पास न बि थियो था, टेस्ट में पास न बि थियो था त घर वञी किताबनि खे खणो ऐं क्वेश्चननि खे सवालनि खे यादि कयो, पढ़ाईअ सां दिलि लॻायो। पढ़ाईअ में कामयाबी आहे। ॾिसो, जेकॾहिं असांखे सुठी मंज़िल ते पहुचणो आहे त असांखे पढ़ाईअ सां दिलि लॻाए पाण खे कामयाब करणो आहे। सो आउं दुआगो आहियां त इंशाअल्लाह जेके असांजा शागिर्द हिन स्कीम में हिन टेस्ट में पास थींदा ऐं लैपटॉप वठी करे ख़ुशि थींदा, ऐं जेके रहिजी विया उहे ॿीहर तयारी करे ॿीहर लैपटॉप जी स्कीम में दाख़िला वठी करे वरी लैपटॉप वठी करे ख़ुशि थींदा। ज़रूरु, वॾी वॾी महिरबानी।